सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोरोना ख़िलाफ़ जंग विढ़ंदड़ डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ खे भेटा पेश कई वई। गोलाचीअ में कोरोना वायरस ख़िलाफ़ विढ़ंदड़ डॉक्टरनि ऐं ॿिए अमले खे भेटा पेश कई वई। पुलिस एहलकारनि पारां डॉक्टरनि, नर्सनि ऐं पैरामेडिकल अमले खे सलामी ॾिनी वई। चेलार में भी डॉक्टर ऐं पैरामेडिकल अमले खे सलामी पेश कई वई। एसएचओ चेलार माजिद कायमखानी चयो त पूरे पाकिस्तान में डॉक्टर अमलो कोरोना खे मुंह तोड़ जवाब ॾियण में बहितरीन किरदार अदा कयो आहे। उन करे एसएसपी थरपारकर जे हुकुम ते डॉक्टरनि ऐं मेडिकल स्टाफ खे सलाम पेश कयो आहे। मीरपुर साकरे में शेख ज़ैद मेडिकल सेंटर जे डॉक्टरनि ऐं अमले खे कोरोना वायरस सां मुक़ाबिलो करण ऐं पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइण ते भेटा पेश कई वई। यंग सोशल नेटवर्क ऐं वॉइस ऑफ सिविल सोसाइटी पारां शेख ज़ैद मेडिकल सेंटर साकरे पहुची अमले खे सलाम पेश कयो। डिगड़ीअ में बि चेयरमैन टाउन कमेटी मीर ज़ुल्फ़कार अली टालपुर, मुख्तियारकार डिगड़ी अब्दुल गफ़ार मल्लाह, अयाज़ हुसैन शालमानी ऐं ॿियनि तालका अस्पताल डिगड़ी पहुची एमएस हबीबुल्लाह मेमण डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ खे सफ़ेद झंडा पेश करे खिराज तहसीन पेश कयो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।